बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अहल बैत तय्यबीन ताहिरीनल मासूमीन। अम्मा बाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोहतरम नाज़रीन, पंहिंजी गुफ़्तगू अॻिते वधंदी फ़िक़े में ज़कात फ़ितरा जे बारे में पहिरियों दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। मोहतरम नाज़रीन, पहिरियां इहो ॼाणणु घुरिजे त ज़कात फ़ितरा कहिड़नि माण्हुनि ते वाजिबु आहे। ज़कात फ़ितरा हर बालिग़, आक़िल ऐं मालदार ऐं आज़ाद शख़्स ते वाजिबु आहे। उन्हनि मां मालूम थिए थो ॿार, फ़क़ीर ऐं मजनून ऐं ग़ुलाम ते ज़कात फ़ितरो वाजिबु न आहे। इहे शराइत अगरि कंहिं शख़्स में हुजनि, राति सिजु लहण खां पहिरियां मौजूदु हुजनि त सिजु लहंदे ई उन ते ज़कात फ़ितरा वाजिबु थी वेंदो। यानी जॾहिं शराइत पोइ हुजनि, सिजु लहंदे ई उन ते जेका आहे ज़कात फ़ितरा वाजिबु, बालिग़, आक़िल ऐं मालदार शख़्स ते इहे फ़ितरो वाजिबु थी थो वञे। जेकी शराइत इहे जंहिंमें पातियूं वञनि त उन ते वाजिबु आहे त पंहिंजो ऐं पंहिंजे अहल अयाल जो फ़ितरो अदा करे, चाहे उहे अफ़राद वाजिबु नफ़क़ामा हुजनि, यानी रोज़मर्रा जो ख़र्च उन ते वाजिबु हुजे, या उन जे वाजिबु नफ़क़ा अफ़राद मां न हुजे। जीअं महिमान जेको वाजिबु नफ़क़ामा न आहे, हू चाहे उहो महिमान जेको आहे उहो चाहे क़रीब हुजे या परे जो हुजे, मुस्लमान हुजे या काफ़र हुजे, वॾो हुजे या नंढो हुजे, सभिनि जो फ़ितरो इन ते वाजिबु थी वेंदो। अगरि कंहिंखे ईद जी राति अफ़्तार ते घुराए ऐं उतां जो उर्फ़ ऐं मुआशरो उन महिमान खे मेज़बान जे वाजिबु नफ़क़ा अफ़राद मां शुमार न करे त महिमान जो फ़ितरो मेज़बान ते वाजिबु न आहे। जिन उर्फ़ उनखे जेका उनजो महिमान शुमार कनि, उन वटि खाधो खाइण शुमार कनि, त पोइ जेका उन ते जेका आहे इहो महिमान जो फ़ितरो वाजिबु आहे। ज़कात फ़ितरा जो इस्तेमालु फ़ितरे ते वाजिब जी बिना ते फ़क़ति उन शिया सनाशिरी फ़ुक़रा खे ॾियणु ज़रूरी आहे जेकी उन शराइत ते पूरा हुजनि जेकी ज़कात जे मुस्तक़ी में ज़िक्र थी चुका आहे। अगरि शहर में जेके शिया सनाशिरी फ़ुक़रा न मिलनि त ॿियनि मुस्लमान फ़ुक़रा खे फ़ितरो ॾेई सघे थो, लेकिन ज़रूरी आहे त हू उन सूरत में त नासिबी न हुजे, इहे नासिबी खे न ॾिनो वेंदो। अगरि कोई शिया ॿार फ़क़ीर हुजे त इंसान हीअ करे सघे थो त फ़ितरो उन ते ख़र्च करे, या उन जे वारिस जे ज़रिए उहा जेका फ़ितरे मिल्कियत उनजी मिल्कियत करार ॾिए, त उहो उते जेका आहे फ़ितरो बि इस्तेमालु करे सघंदो आहे। जीअं फ़क़ीर खे फ़ितरो ॾिनो वञे, ज़रूरी न आहे त हू आदिल हुजे, पर एहतियात वाजिब मुताबिक़ शराबी ऐं बेनिमाज़ी ऐं उन शख़्स खे जेको खुलम खुला गुनाह कंदो हुजे उन्हनि खे फ़ितरो न ॾिनो वञे। ऐं जेको फ़ितरो नाजाइज़ कमनि में ख़र्च कंदो हुजे उनखे बि फ़ितरो न ॾियणु घुरिजे। इंसान खे घुरिजे त फ़ितरो क़ुर्बतन इल्लाह जी नियत सां, यानी अल्लाह ताला जी फ़रमान इताअत जी बजावरी जे नियत सां ॾिए ऐं ॾियणु वक़्तु फ़ितरे जी नियत करे। जेको शख़्स माह रमज़ान मुबारक खां पहिरियां जेको आहे फ़ितरो नथो ॾेई सघे ऐं माह रमज़ान में फ़ितरो इंसान जा करणु चाहे त उहो जेको आहे फ़ितरो ॾेई सघे थो। फ़ितरो जेका ईद जी राति जीअं सिजु लथो त उन ते वाजिबु थी थो वञे, पोइ फ़ितरो बाक़ी जेका माह रमज़ान में कढणु चाहे थो त उहो कढी सघे थो। बहितर आहे त जेको आहे माह रमज़ान में बि न कढे, बाक़ी जॾहिं सिजु लहे त उन महिल जेका इन ते फ़ितरो वाजिबु थी थो वञे। अगरि कंहिं माह रमज़ान खां पहिरियां कंहिंखे कर्ज़ जे तौर ते अगरि ॾिनल हुयो कंहिं कर्ज़, उहो जेको आहे अगरि माह रमज़ान में या ईद जी राति जेका अगरि हू जेका उन कर्ज़ खे फ़ितरे जी नियत सां उहो अगरि हुनखे ॾियणु चाहे त उहो जेको कर्ज़ु ॾिनो आहे फ़ितरे जी नियत सां उहो ॾियां थो, पोइ उहो जेको आहे करे सघे थो। बाक़ी हू जेको माह रमज़ान खां पहिरियां फ़ितरो नथो ॾेई सघे। अॼु जी गुफ़्तगू पंहिंजी पुॼाणे थो वधे। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।